चिरासी अहम खबर आई है शेयर कंदा हलूं। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी जोगी करार ॾींदे सुप्रीम कोर्ट वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। ॿुधणी दौरान पीटीआई जे वकील अली ज़फर दलील ॾिना त पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं परवेज़ इलाही 186 वोट खंया। हुन चयो त डिप्टी स्पीकर चौधरी शुजात हुसैन जी मुबैना ख़त खे जवाज़ बणाईंदे 10 वोट काफ लीग जा रद्द करे छॾिया। एक भेरो ॿीहर अव्हांखे आखा कंदा हलूं। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ दरख्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे सुप्रीम कोर्ट वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। ॿुधणी दौरान पीटीआई जे वकील अली ज़फर दलील ॾिना त पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं परवेज़ इलाही 186 वोट खंया। चीनासीन हुन चयो त डिप्टी स्पीकर चौधरी शुजात जे मुबैना ख़त खे जवाज़ बणाईंदे 10 वोट काफ लीग जा रद्द करे छॾिया। आगाह कई पिया पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ दरख्वास्त ॿुधणी जोगी करार ॾींदे सुप्रीम कोर्ट वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। ॿुधणीअ दौरान पीटीआई जे वकील अली ज़फर दलील ॾिना त पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं परवेज़ इलाही 186 वोट खंया। हुन चयो त डिप्टी स्पीकर चौधरी शुजात जी मुबैना ख़त खे जवाज़ बणाईंदे 10 वोट काफ लीग जा रद्द करे छॾिया। चीनासी नवा के आगाह कई पिया पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ ॿुधणी थी है। वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी कया विया आहिनि। पीटीआई जा वकील दलील ॾिना पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं परवेज़ इलाही 186 वोट खंया। डिप्टी स्पीकर चौधरी शुजात जे मुबैना ख़त के जवाज़ बणाईंदे 10 वोट रद्द कया। जी नाज़रीन अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी कया विया आहिनि। पीटीआई जे वकील दलील ॾिना आहिनि। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं परवेज़ इलाही 186 वोट खंया। डिप्टी स्पीकर चौधरी शुजात जे मुबैना ख़त खे जवाज़ बणाईंदे 10 वोट रद्द कया। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ ॿुधणी थी। वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी कया। पीटीआई जे जी नाज़रीन पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं परवेज़ इलाही 186 वोट खंया। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ दरख्वास्त ॿुधणी जारी है। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी कया विया आहिनि। पीटीआई जे वकील दलील ॾिना आहिनि। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान हमज़ा शहबाज़ 179 ऐं काफ लीग सरबराह परवेज़ इलाही 186 वोट खंया आहिनि। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ दरख्वास्त ॿुधणी जारी है। एक भेरो ॿीहर इस्लामाबाद खां धटी टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद है। जी नज़ीर आगाह कजो ॿुधणी जारी है। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रोलिंग खिलाफ कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल चीफ जस्टिस के सरबराह में 3 रुकनी बेंच डिप्टी स्पीकर की गुज़िरियल ॾींहुं जेकी रोलिंग ॾिनी वई उन खिलाफ़ परवेज़ इलाही की तरफा दरख्वास्त दाख़िल थी वई। उन दरख्वास्त के ॿुधण जोगो करार ॾींदे चीफ जस्टिस सरबराह में 3 रुकनी बेंच हिन वक्त ॿुधणी करे रही है। ऐं पीटीआई जो वकील जेको तहरीक इंसाफ जो वकील है एडवोकेट अली ज़फर उन जा जेके दलील आहिनि उहे हिन वक्त भी जारी आहिनि। ऐं अली ज़फर दलील ॾींदे अदालत से आगाही ॾिनी है त गुज़िरियल ॾींहुं जेकी पंजाब असेंबली में पंजाब के वॾी वज़ारत के हवाले से जेकी वोटिंग थी उनके डिप्टी स्पीकर पंहिंजे गैर कानूनी कदम से जेको आहे सो रोके छॾियो आहे। ऐं अली ज़फर जो इहो चवणु हो अदालत खे आगाही ॾिनी त जेको आहे सो परवेज़ इलाही जॾहिं वोटिंग थी त उन 186 वोट खंया। ऐं हमज़ा शहबाज़ जो पंजाब के वॾी वज़ारत लाइ हुकूमती इतिहाद तरफां बीठल हो उम्मीदवार
उन 179 वोट खया पर काफ लीग के सरबराह चौधरी शुजात हुसैन तरफा एक मुबैना खत आडो आयो जो डिप्टी स्पीकर ॾेखारियो ऐं वोटिंग दौरान सो खत लहराईंदे वाज़ह किया डिप्टी स्पीकर त काफ लीग के सरबराह चौधरी शुजात हुसैन वाज़ह तौर ते खत में लिखियो है त 10 काफ लीग जा वोटर आहिनि उन्हनि जो वोट कास्ट न कयो वञे जंहिंखां पोइ सो डिप्टी स्पीकर गैर कानूनी कदम खणंदे काफ लीग जा 10 वोट आहे उन्हनि खे रद्द करे ऐं परवेज़ लाइ तहरीक इंसाफ़ जो वॾे विज़ार जे लाइ उम्मीदवार बीठल हो उन जे हक़ में 186 कया हुआ ऐं काफ लीग जा 10 वोट माइनस करे 176 वोट ॼाणाए ऐं हमज़ा शहबाज हुकूमती पंजाब जो वॾी वज़ारत जे उम्मीदवार तौर ते बीठल हो उनखे 179 वोट खणण ते सो कामयाब करार ॾिनो। इन सिलसिले में अदालत तरफां सो अली ज़फ़र खां सो इहो सुवाल कयो त इहो ॿुधायो वञे त ऐवान जे अंदरि गुज़िरियल ॾींहुं सो मजमूई तौर ते टोटल केतिरा मेंबर मौजूदु हुआ जंहिं ते अली ज़फ़र अदालत खे आगाही ॾिनी त मजमूई तौर ते टोटल 370 मेंबर ऐवान जे अंदरि मौजूदु हुआ जंहिं मां 186 वोट सो परवेज़ लाइ खया ऐं 179 वोट हमज़ा शहबाज खया पर डिप्टी स्पीकर तरफां 10 वोट माइनस करण खां पोइ सो 176 वोट ॼाणे परवेज़ लाइ खे ऐं उनखे सो नाकाम करार ॾींदे हमज़ा शहबाज खे कामयाब करार ॾिनो ऐं अदालत तरफां इहो अली ज़फ़र खां पुछाणो कयो वियो त तव्हां इहो ॿुधायो त खत जो ज़िक्र हली रहियो आहे उहो खत असल में छा आहे जंहिं ते अली ज़फ़र अदालत खे आगाही ॾिनी त चौधरी शुजात हुसैन पार्टी जो सरबराह आहे पर सो आइन ऐं कानून तहत सो खत लिखियो वेंदो आहे या पार्टी जो पार्लियामेंट लीडर हूंदो आहे उन जे चवण ते सो वोट कास्ट करण या न करण जे हवाले सां खत लिखियो वेंदो आहे या हिदायतूं जारी कयूं वेंदियूं आहिनि। अदालत तरफां इन सिलसिले में सो ख़ासि तौर ते डिप्टी स्पीकर मज़ारी साहब खे नोटिस जारी कयो आहे ऐं ज़ाती तौर ते सो चीफ जस्टिस एजाज़ रसन जो चवणु हो त मां ज़ाती तौर ते डिप्टी स्पीकर खे 2 वॻे घुरायां थो ऐं उहो अदालत में अची करे जेकी रोलिंग ॾिनी वई आहे उन हवाले सां पुछणु चाहियां थो त हू हुन कीअं रोलिंग ॾिनी आहे। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे ऐं उन सां गॾोगॾु अदालत तरफ़ां हमज़ा शहबाज शरीफ़ चीफ सेक्रेटरी अटॉर्नी जनरल खे बि नोटिस जारी कयो आहे ऐं अदालत तरफ़ां इहो चयो आहे जेकॾहिं अटॉर्नी जनरल मौजूदु न आहे त उन जे जॻह ते सो डिप्टी अटॉर्नी जनरल सो अदालत में पहुची करे हिन गुज़िरियल ॾींहुं कानूनी प्रोसेसिंग थी आहे या वोटिंग वारो मरहलो थियो उन हवाले सां सो असांखे हिते आगाही ॾियनि। मां तव्हांखे इहो बि ज़रूरु ॿुधाईंदो हलां त 4 अप्रैल ते तहरीक इंसाफ़ तरफ़ां सो सेक्रेटरी जनरल असद उमर तरफ़ां हिकु खत लिखियो वियो हो ऐं उन में सो चेयरमैन इमरान ख़ान जे बिहाफ ते उन खत में इहो वाज़ह तौर ते लिखियो वियो त PTI जा समूरा MPs आहिनि या मेंबर आहिनि उहे सो काफ लीग जे उम्मीदवार बीठल आहे परवेज़ लाइ उनखे वोट कास्ट कनि। इन ई तहत सो हींअर अदालत में तहरीक इंसाफ़ तरफ़ां वकील दलील ॾेई रहियो आहे उनखे असां उन खत खे ॿाॾो रखंदासीं त उन में खुलियल सो साम्हूं तकरार आहे या तज़ाद आहे या फ़र्क़ु आहे उहो साफ़ नज़र अची रहियो आहे। हिकु तरफ़ असद उमर सो खत लिखी करे पार्टीअ जे मेंबरनि खे सो इहे हिदायतूं करे रहियो आहे त काफ लीग जे सरबराह खे खत लिखे त असद उमर जनरल सेक्रेटरी आहे न हू पार्टी जो चेयरमैन आहे न हू पार्टी जो सरबराह आहे ऐं उहो खत लिखी करे कयो आहे त तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खे सो वोट करण जे लाइ सो दरख़्वास्त ऐं खत लिखियो ऐं इन सां गॾोगॾु काफ लीग जो सरबराह सो चौधरी शुजात हुसैन आहे ऐं उन सो वाज़ह तौर ते डिप्टी स्पीकर खे सो खत लिखी करे इहो सो पैगाम ॾिनो त काफ लीग जा वोटर आहिनि उहे आहिनि उन्हनि जो वोट आहे उहो तहरीक इंसाफ़ जो कैंडिडेट आहे उनखे सो ॾियण लाइ वोट कास्ट कयो वेंदो उनखे। ठीकु आहे वरी महिरबानी तफ़सीलियुनि जे लाइ। ये वन को चलाओ या ना